अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोची यलगार जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जा तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन खे क्लिक करे छॾींदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों इन खां पहिरियां तव्हांखे हिकु ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि त तव्हां ॿाहिरनि जी महिरबानी सां मुंहिंजो चैनल मोनेटाइज़ बि थी चुको आहे ऐं जेको आहे सो मुंहिंजी हाणे सैलरी बि शुरू थी वई आहे ऐं तव्हांजी महिरबानी सां मुंहिंजा 10,000 सब्सक्राइबर बि पूरा थियण वारा आहिनि। दोस्तों हाणे हलूं था तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में बलाज ख़ान पंहिंजे रोब खे जमाईंदो ऐं चवंदो त जेको आहे सो तव्हां ॾिसिजो, पंहिंजे साथियुनि खे चवंदो तव्हां ॾिसिजो त छा बि थी वञे हाणे जेको आहे जमाल ख़ान असां वटि न ईंदो ऐं हनी असां वटि क़ैद रहंदी। मां ज़माने खे ॿुधाईंदुसि त बलाज ख़ान छा थींदो आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उते ई वरी एपिसोड में वरी जेको आहे सो जमाल ख़ान उन्हनि जे साथियुनि जे मथां हमलो करे छॾींदो आहे ऐं सुंदर बि उन्हनि सां हूंदो आहे। सुंदर उनजे साथी मंदर ते हमलो कंदो आहे ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे बलाज ख़ान जो हिकिड़ो साथी ज़ख़्मी थी वेंदो आहे ऐं उतां जेको आहे हानी खे जमाल ख़ान आज़ादु कराए वेंदो आहे। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहा ख़बर जॾहिं बलाज ख़ान खे पवंदी त बलाज ख़ान तमामु वॾे गुस्से में हूंदो, चवंदो त सुंदर ख़ान गदार आहे, हुन असां सां गदारी कई आहे जो हुन असांजे साथी ते हमलो कयो आहे। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जमाल ख़ान तव्हांखे ॾेखारियो वेंदो त वॾे गुस्से में हूंदो, चवंदो त जेको आहे सो हाणे तमामु जल्द असां पंहिंजो हिकु हिकु प्लान पूरो कंदासीं। मां जेको आहे सो पंहिंजी घरवारी जो बि प्लान पूरो कंदुसि ऐं हानी खे चवंदो त असां मुरीद जो प्लान इन बलाज ख़ान कमीने खां वठंदासीं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तमामु जल्द जेको आहे सो ॻोठ वारनि जो जेको आहे सो पॻ जमाल ख़ान जे मथां पाराई वेंदी ऐं उनखे ॻोठ जो सरदार कयो वेंदो। ऐं दोस्तों इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त KTN TV ते कुझु ड्रामा न पिया हलनि। हुनजो रीज़न इहो आहे जीअं पत्थर दिलि वग़ैरह थी वियो या हवेली वग़ैरह, हाणे त गुलाम सैन खे बि बंदि कयो वियो आहे। हक़ीक़त इहा आहे त जेको आहे KTN TV ते जेके बि ड्रामा आहिनि ऑलमोस्ट उहे मतिलबु मुकमिल न आहिनि हलंदा। जीअं पत्थर दिलि आहे, हाणे पत्थर दिलि जो त को बि आसिरो न आहे। घणनि डायरेक्टरनि जे मुताबिक़ जेको आहे सो अदाकारनि जे मुताबिक़ इहो ड्रामो हाणे मुकमिल ख़तमु थी चुको आहे। इन खां अलावा हवेली जा कुझु चांसिस आहिनि, थी सघे थो हवेली ड्रामो अचे। ऐं इन खां अलावा जेको आहे गुलाम सैन खे बि फ़िलहालु बंदि कयो वियो आहे। थी सघे थो हिन हफ़्ते हले, बहरहाल मुश्किल आहे छो जो हिन हफ़्ते जेको आहे सो नथो लॻे कोई अहिड़ो इम्कानु आहे हिन ड्रामे खे हलाइण जो। दोस्तों अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, सब्सक्राइब न करणु विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।